नाज़रीन मेहराब टीवी में भली कार मां हां मुबशर सोलंगी आऊं आहियां पिरिया गुल सबका पेरी नज़र हेडलाइंस ते कोर्ट में दहशतगर्दन जो पुलिस से हमलो डीएसपी ऐं 6 एहलकार शहीद शकरदरा रोड ते पुलिस मोबाइल मथा दहशतगर्दन की फायरिंग डीएसपी वाहिद महमूद समेत 7 एहलकार शहीद 3 एहलकार जख्मी डीपीओ कोर्ट जो चवण है त दहशतगर्दन हमले बाद पुलिस मोबाइल के बाहि ॾेई छॾी मुलविस दहशतगर्दन की गिरफ्तारी लाइ इलाके में सर्च ऑपरेशन जारी है। बानी पीटीआई जी अख जो बीहर इस्लामाबाद के पिम्स अस्पताल में मुआयनो अॻूणे वज़ीर आज़म के रात जो देर से अडियाला जेल का अस्पताल मुंतकिल किया वियो। पिम्स अस्पताल इंतजामिया जो चवण है त बानी पीटीआई के अख के इलाज के फॉलोअप लाइ अस्पताल आंदो वियो हो। बानी पीटीआई के इंजेक्शन जो बियो डोज लगाया वियो। अस्पताल इंतजामिया जो वधीक चवण है त इलाज के प्रोसीजर लाइ बानी पीटीआई की रजामंदी हासिल की वही। प्रोसीजर का अॻु माहिर डॉक्टरन के बोर्ड संदस मुआयनो कयो। बानी पीटीआई के जरूरी हिदायतुन ऐं दस्तावेजन से गॾु डिस्चार्ज किया वियो। पीटीआई चेयरमैन बैरिस्टर गोहर चयो है त बानी पीटीआई की तिबी मुआयने का पोइ खेनि इतला ॾिनो पियो। पीटीआई जो मुतालबो उहो ही आहे जेको घर बातुनि जो मुतालबो आहे। बैरिस्टर गोहर वधीक चयो है त बानी पीटीआई के शिफा इंटरनेशनल अस्पताल मुंतकिल किया वञे ऐं बानी जो मुआयनो संदसि ज़ाती डॉक्टरन की मौजूदगी में किया वञे। सिंध काबीना रमज़ान दौरान आम वापे की शयुनि जी अघनि ते ज़ाब्ते की हिदायत करे छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठि काबीना जो इजलास अघनि ते ज़ाब्ते लाइ डीसीज़ ऐं एसीज़ के मैजिस्ट्रेट जा इख्तियार ॾियण जो फ़ैसिलो। कराची के रोडन की मरम्मत ऐं बहाली लाइ 8 अरब 25 करोड़ रुपया जारी। हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन लाइ 5 अरब 20 करोड़ रुपयन की ग्रांट मंजूर। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त आम वाइपे जी शयुनि जे अघनि ते ज़ाब्तो आणण लाइ समूरा घुर्बल क़दम खया वञनि। रमज़ान दौरान वधीक अघ वठंदड़ मुनाफ़िक़ोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयूं वञनि। T20 वर्ल्ड कप के सुपर 8 मरहले में पाकिस्तान बियो मैच अॼु इंग्लैंड से खेॾंदो। श्रीलंका के पाली केली ग्राउंड ते ॿई टीमूं आमो साम्हूं थींदियूं। मैच पाकिस्तान वक्त मूजिब शाम जो 6:30 वगे शुरू थींदो। क़ौमी टीम में 1 खां 2 तब्दीलियुनि जो इम्कान। हतमी फैसलो टॉस वक्त थींदो। सिंध बार काउंसिल गवर्नर सिंध के हटाइण जो मुतालबो करे छॾियो। सिंध बार काउंसिल जो चवण है त गवर्नर सिंध कामरान टसूरी सियासी सरगर्मियुनि में मुलविस आहे। आइन जी वञकड़ी ते गवर्नर सिंध के उहिदे तां हटाए वञे। गवर्नर सिंध जे तकरारी बयान ख़िलाफ़ मलीर दादू ऐं ठठे में वकीलन पारां अदालती कार्रवाई जो बाइकाट। ठठे विझो ऑयल टैंकर ऐं मज़दा विच में टक्कर 2 नौजवान फौत 2 जख्मी। पठान कॉलोनी वट सजावल रोड ते तेज रफ्तारी सबब हादसो। फौतन में कराची वासी तनवीर डोगर ऐं टंडो बागो वासी साले मोहम्मद लोहार फौत। 2 ॼणा जख्मी। 2 पाडा मरी विया। चौपाई माल जा वापारी टंडो बागो का मज़दा में जानवर खणी कराची वञी रहा हुआ त साणन हादसो पेश आयो।